बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम जी। सिंध हक मौजूद दोस्तों आचार्य डी मोहतरम रईस हाजी मेल खान बुरड़ो जी बैठक ते सजी संगत आल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन की पूरी टीम बैठी है, भी संगत भी बैठी है। असो मोहसिन असो वो आल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन कराची डिवीज़न जगवाण मोहतरम रईस हाजी मेल खान बुरड़ो रमज़ान में जो उम्र की शहादत ते वेलो हींअर वापसी है। सो कलाक डेढ़ में कराची इंटरनेशनल एयरपोर्ट ते जो सो खैर से पुजंदा, पोइ असां उनखे रिसीव कंदासीं। असां सां बुरा बिरादरी ऐं ॿी संगत जेकी भी आहे सो उनजी मोहबत लाइ वेठी आहे। कुछ देर में निकिरंदासीं। सो असांजे मीरपुर बुड़े का जैकाबाद का भी दोस्त जो कुंड कुर्छ का सजी संगत जो पहुंची चुकी है। थोड़ी देर में निकिरंदासीं। कुछ असांजा दोस्त रहियल आहिनि जेके तैयार पिया थियनि। साईं जन भी रात पहुंची चुका हुआ गढ़ी यासीन का। मोहतरम पठान खान बुड़ो पोइते वेठो आ। साईं हथ लाइजो। और थोड़ी देर में तव्हांखे अपडेट दींदासीं इंशाल्लाह। कुछ देर में हाणे निकिरण वारा आहियूं। वॾी महिरबानी। हलो ला हलो संगत वेंदा हलो वेंदा हलो। कमरेड वे बाबा वे। काॾे तैयारी आहे बाबा? काॾे वञे थो? हाँ दादा बुॾे वञे थी? संगत असां ख़ैर सां जेको आहे सो निकिरी चुका आहियूं ऐं कुछ दोस्त असांजा अॻियां आहिनि, कुछ पोयां आहिनि। असां निकिरी चुका आहियूं ख़ैर सां। बस थोड़ी देर में इंशाल्लाह वरी एयरपोर्ट पुॼंदासीं। वरी रेस के जेको आहे सो रिसीव कंदासीं ख़ैर सां इंशाल्लाह। कामरेड बाबू बुरड़ो असां सां वेठो आहे। साईं असांजो माइट मंसूर अली बुरड़ो भी असां सां गॾु आहे। कामरेड बाबू ॼातल सुञातल शख्सियत सुञाणींदा हूंदोसि। अब्दुल गफ़ार भी बीठो आहे परेशानी में, दोस्तन के गॾु कंदे थो। साईं यूसुफ अली हुजन साहब असांजो बचपन जो दोस्त। हाँ बस हिते थोड़ो गुल वठणा न। हाँ शाहरुख खान सजी एसी है न सही। हाँ तो के नॉन एसी में विहाईंदासीं कमरेड़। रहणो आहे असांखे कराची में भाऊ। जिना इंटरनेशनल एयरपोर्ट ते पहुची चुका हूँ ख़ैर सां। सजी संगत कठे आए। हाँ अंदर एंट्री कंदासीं इंशाल्लाह। कुछ देर में ही जो आहे सो मोहतरम जनाब रईस हाजी मेल खान बुरड़ो के रिसीव कंदासीं। वाह रईस ॾिसो वाह नंढड़ी भी आई तो वाह हे भी वठण आई आहे तव्हांखे। आहिनि साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? कहिड़ा साईं? डॉक्टर साहब साईं माना जना ते इंटरनेशनल एयरपोर्ट ते पहुची चुका हो तव्हां? बिल्कुल। हाँ कमरेड बस जहाज जो आहे ख़ैर सां कराची पहुची चुको आहे। लैंड करे चुको आहे। बस हाणे अधु कलाक जे अंदरि रेस ॿाहिरि ईंदो इंशाल्लाह। जेको आहे सो भा गुलबार भी बीठो आहे पंहिंजो आदा अब्दुल गफ़ार भाउ पठान खान साईं इलाही बख्श सजी संगत तैयार बीठी आहे। हेरा मरकज़ी जनरल सेक्रेटरी भी पहुची चुको आहे। गुलाम यासीन बुरड़ो भी पहुची चुको आहे साईं। थोड़ो वीडियो का थोड़ो परहेज़ कंदो आहे, वीडियो में न ईंदो आहे साईं। साईं दामरा साहब भी जेको आहे सो पहुची चुको आहे कराची जिना इंटरनेशनल एयरपोर्ट ते। बुरड़ा बिरादरी ऐं भी सजी तमाम संगत असांजा वॾा
इंजीनियर राजा वहीद भी जेको आहे सो असां सां गॾु आहे। कामेड भी पहुची चुको आहे। ऐं बस जेको आहे सो थोड़ी देर में इंशाअल्लाह ख़ैर सां अब्दुल गफ़ार अब्दुल रज़ाक भी असां सां गॾु आहे। साईं बा ज़मीर जेको आहे सो तमामु उनजो थोराइता आहियूं जेको असांखे पंहिंजी चांहि पीआईंदो आहे। साईं कामरेड बाबू बुरड़ो जो जेको फ़र्ज़ंद अब्दुल क़यूम बुरड़ो साहब भी पहुची चुको आहे। अब्दुल समी भी आहे असां सां गॾु। मोहतरम रईस हाजी मेल खान। दोस्तों आल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन जो मरकज़ी सदर मोहतरम अरबाब खादिम हुसैन बुरड़ो ऐं उनजो फ़र्ज़ंद मुईज़ अली बुरड़ो ऐं असांजा पंजाब जी बिरादरी जेको आहे सो संगत असांजी जेको आहे सो जाम जेको आहे संगत भी जेको आहे सो कराची नेशनल एयरपोर्ट ते पहुची चुका आहिनि मोहतरम रईस हाजी मेल खान बुरड़ो के रिसीव करण लाइ। सो ही दोस्त असांजा पंजाब को निकिता रात ऐं सुबुह पहुता। जेको आहे सॼी बिरादरी नंढा ॿार सॼी बिरादरी ऐं ॿी कम्यूनिटी जा दोस्त जेके आहिनि असांजा उहे बि पहुची चुका आहिनि माशाल्लाह। जेको आहे थोड़ी देर में रेस जेको आहे सो हिन गेट खां ॿाहिरि ईंदो ऐं गुलनि जी वर्खा सां वेलकम कई वेंदी। आल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन जो कराची डिवीज़न जो मरकज़ी अॻवान मोहतरम रईस हाजी मेल खान बुरड़ो थोड़ी देर में इंटरनेशनल एयरपोर्ट खां ॿाहिरि ईंदो ऐं गुलनि जी वर्खा थींदी। अबुआ जा सच्चा सिपाही अबुआ जा सच्चा साथी जेको आहे सो उनखे वेलकम करण जे लाइ कराची जिना इंटरनेशनल एयरपोर्ट ते पहुची चुका आहिनि। मोहतरम रईस हाजी मेल खान बुरड़ो कराची एयरपोर्ट ते पहुची चुको आहे गुलनि जी वर्खा सां। सॼी बिरादरी ऐं संगत माशाल्लाह ही बिरादरी जी मोहबत ही अबुआ जी मोहबत आहे। रईस हाजी मेल खान बुरड़ो जो कराया गाड़ी करा दो सर वीडियो वाले दी बेफिक्र दो वीडियो दी ले। रईस जूं पोटियूं भी असां सां मौजूद आहिनि। पोटरा भी वेठा आहिनि ऐं संगत वेठी आहे। सॼो काफ़िलो पोयां आहे। ही आहे अबुआ ऐं अबुआ सां सची मोहबत ऐं अबुआ जी सची चाह जेको आहे सो कराची डिवीज़न जी सॼी क़यादत पूरी अबुआ जी मोहतरम मरकज़ी सदर अरबाब खादिम हुसैन बुरड़ो साहब भी गॾु आहे। आबाद जेको सची मोहबत रखे थो अबुआ सां। साईं खैर खैरियत सां जेको आहे सो अबुआ कराची ज़िला ईस्ट सदर पठान खान बुरड़ो अबुआ कराची डिवीज़न अॻवान मोहतरम रईस हाजी मेल खान बुरड़ो के रिसीव कियो। सो वेलकम कई गुलनि जी आजिया सां।
सो पहुची आऊं पंहिंजे घर वट। मुबारक तमाम बेहतरीन सजावट समीउल्लाह बुरड़ो रईस जो पोटो। सो तमाम बेहतरीन खूबसूरती सा वेलकम वेलकम साईं, उमरा मुबारक। मोहतरम प्रोफेसर नियाज हुसैन बुरड़ो साहब अबुआ कराची डिवीज़न जो अगवान रईस हाजी मेल खान बुरड़ो के ही हार पाराईंदे उम्र जी मुबारकबाद दींदे मोहतरम जनरल सेक्रेटरी प्रोफेसर नियाज हुसैन बुरड़ो साहब कराची डिवीज़न जगवान मोहतरम रईस हाजी मेल खान बुरड़ो के मुबारक दींदे। बा अहमदुल्ला भट्टो भी असां सां मौजूद है। साईं दामरा साहब साईं बिल्कुल